अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे मंज़रनामे ते ऐं शुरूआति कयूं था सिंध खां। सिंध जी ॿारहाड़ी वारो इलाइक़ो जंहिंजे बारे में सिंध जे शाइरनि अदीबनि दानिशवरनि जो चवणु इहो हुयो त लतीफ़ जी नगरी जा वारिस आहिनि, तसौफ़ में यकीन रखंदड़ माण्हू आहिनि। पर काफ़ी अरसे खां वठी असांखे नज़र आयो पए ऐं काफ़ी तर्जुमेगारनि ते लिखियो पए त सिंध जे अंदरि जेको आहे मिलिटेंसी ऐं रिलीजियस एक्सट्रीमिज़म जेको आहे उहो मज़हबी इंतिहा पसंदी पंहिंजा पर पखिड़े रही आहे। उत्तर सिंध जे अंदरि इन तरह जा वाक़िया बि नज़र आया। ख़ुदि जेको आहे उन वाक़ियनि जे तसलसुल जे तौर ते चयो पियो वञे त ख़ालिद महमूद सूमरे जो क़तल बि थियो। डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जेको JUI जो अॻुवाण ऐं सेनेटर हुयो, उनखां पहिरें जेको आहे कंबर वारे पीर जे मथां हमिलो थियो ऐं उनखां पहिरें हाजन शाह माड़ी वारो जेको आहे उनजे दरगाह नशीन ते हमिलो, गादी नशीन ते हमिलो थियो। नेटो जा टैंकर बि साड़िया विया। उनखां अलावा इमामबार गाहनि में जेकाबाद ऐं शिकारपुर जे अंदरि जेके आहिनि उहे धमाकनि जो मंज़र बि सिंध जे उन्हनि लतीफ़ जे नगरी जे वारसनि ॾिठा। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सखर जे अंदरि साहसदारनि जी ऑफिस जे ॿाहिरां इहे समूरा मामला थींदा रहिया, धमाके जा ख़बरूं आयूं। पर राति खां वठी इन्हनि ख़बरुनि में इन जे करे बि हिकिड़ी हलचल मची आहे जो राति जेको आहे शिकारपुर जे अंदरि, शिकारपुर तालुक़े जे अंदरि ॻोठ अली अहमद बिरोही जे ते जेको आहे छापो हयो वियो ऐं उनमें जेको आहे जेके माण्हू तक़रीबन 22 माण्हू गिरफ़्तार कया विया। लाड़काणे जे DIG अब्दुल्ला शेख जो चवणु आहे त इहे जेके आहिनि इन्हनि जो वास्तो जेको आहे क्वेटा सां आहे ऐं इन्हनि वटां वॾे पैमाने ते हथियार ऐं ग़ैर मुल्की करंसी हथ आई आहे। 15 मुल्कनि जी करंसी जी दावा कई वई त उन्हनि वटि हुई। पर इहा ॻाल्हि उते ख़तमु कोन थी, पर उहा ॻाल्हि वधी नवाब शाह अची पहुती। नवाब शाह मतिलबु त ज़रदारी साहिब जो जेको आहे इलाइक़ो, उते नवाब शाह जे एयरपोर्ट जे वेझो जेको आहे अॼु वरी हिकिड़ी कार्रवाई थी आहे। उनमें बि गिरफ़्तारियूं थियूं आहिनि ऐं जेको उते बि जेको आहे गिरफ़्तारियूं थियूं आहिनि ऐं शिकारपुर में जेके गिरफ़्तारियूं थियूं आहिनि उन ॿिन्ही जॻहियुनि ते बिरोही बिरादरी जे माण्हुनि जूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि ऐं ॿिन्ही जॻहियुनि ते साम्हूं ॻाल्हि इहा आई आहे त इहे माण्हू क्वेटा खां आयल हुया। इन सॼे पस मंज़र ते गुफ़्तगू कंदासूं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि मुल्क जा नामियारा तर्जुमेगार जनाब नसीर मेमण साहब। अचो तव्हां सां गुफ़्तगू। मेमण साहब सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नसीर मेमण साहब, सिंध जे अंदरि मज़हबी इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी आम तौर ते इहो हुयो त शायदि इहे शहरनि जा मसइला आहिनि ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ जेके इलाइक़ा आहिनि उनमें शायदि इन तरह जी शयूं न वेंदियूं, छाकाणि त असां लतीफ़ जी नगरी जा, सचल जी नगरी जा वारिस आहियूं, तसौफ़ में यकीन रखंदड़ माण्हू आहियूं। पर हालात ॿिए तरफ़ वञनि पिया ऐं जीअं मूं ॿुधायो पए प्रोग्राम जे शुरूआति में त राति खां वठी शिकारपुर में ऐं नवाब शाह जे अंदरि इहे कार्रवायूं थियूं आहिनि। इन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? जी फयाज़, गुज़िरियल कुझु सालनि खां असां ॾिठो आहे त सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते उत्तर सिंध जा उहे इलाइक़ा जेके ॾाखिणे पंजाब ऐं ओभिरंदे बलोचिस्तान सां हिकु टिकुंडो ठाहिनि था, ख़ासि तौर ते जैकबाबाद, कशमोर, शिकारपुर, कंबर शहदाद कोट, टू सम एक्सटेंट कोटकी ऐं सखर जा मथियां इलाइक़ा, इन्हनि जे अंदरि हिकिड़ी वेव आई आहे। लगातार दहशतगर्दी जा हुते वाक़िया थिया आहिनि जिन जो तव्हां हवाला बि ॾिना ऐं उनमें उहे जेके टेररिज़म जा उहे तरीक़ा हिकिड़ा त थींदा लोकल लेवल ते को हल्को फुल्को फदो फसाद थींदो उन ते निबेरजी वेंदो, पर हीअ जेका टेररिज़म आहे जंहिंमें ब्लास्ट थियनि, मॉडर्न जेको एक्सप्लोसिव यूज़ थियनि, इहो असां पहिरें हिते सिंध में जेको न ॾिठो उहो हाणे सिंध जे इलाइक़नि में रिपोर्ट थियो आहे। मजमूई तौर ते सिंध जे अंदरि हिकिड़ो रिलीजियोसिटी जो जेको एलिमेंट जंहिंजे लाइ चयो थो वञे त हुन में वाध आई आहे, उहा ॻाल्हि ग़लति कान्हे का, बिल्कुलु वाध आई आहे। पर मां हुन में हिकिड़े एलिमेंट खे हाईलाइट करणु चाहींदुसि ऐं मां कंहिं ख़ुशफ़हमी में शिकार न आहियां त को सिंध जे अंदरि सिंधी ॻाल्हाईंदड़नि में सेंटीमेंट न आहे, बिल्कुलु आहे। पर इहा एक्सट्रीम जेका हींअर ॾिसूं था उन में अञा ताईं असांखे होम ग्रोन सेंटीमेंट जंहिंखे चइबो आहे न उहो नथो मिले। इहा पॉज़िटिव शइ आहे। ॿाहिरां इम्पोर्टेड आहे, ॿाहिरां इम्पोज़्ड आहे। ही जेतिरा बि वाक़िया हींअर वेझड़ में जैकबाबाद में शिकारपुर में जेतिरा थिया, असां जेके इंटेलिजेंस जूं आख़िर में रिपोर्ट्स आहियूं त ख़बर पई त उहे मोस्टली बलोचिस्तान मां, इवन वाना वज़ीरिस्तान ऐं अफ़गानिस्तान मां आयल माण्हू में मुलविस हुया। ऐं हुन खां पोइ तव्हां ॾिसो त सिंध जे अंदरि हिकिड़ी रेज़िलियंस आहे। हिंदुनि जूं नियाणियुनि जूं ज़बरदस्ती शादियूं थियूं, सिंधी मीडिया, सिविल सोसाइटी, पॉलिटिकल पार्टी सभु हिकु आवाज़ थी बीठूं त इहो ज़ुल्म क़बूल कोन्हे। अहिड़ी तरह जेको ही मदरसनि जे आड़ में, इस्लाम जे आड़ में हिकु इंतिहा पसंदी जो ॼार थो पकड़िजे, उनखे सिंध जे माण्हुनि एक्सेप्ट न कयो आहे ऐं उनखे उहे रिज़िस्ट कनि था। अहिड़ी तरह ॿिया जेके ख़ासि तौर ते जेके अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि
उन्हनि में तव्हां आमतौर ते ॾिसंदो त सिंध जे अंदरि हिकिड़ी रेजिस्टेंस आहे ऐं भूरे भील जो तव्हां वाक़ियो ॾिठो हूंदो त तव्हां हुन में ॾिठो त सॼी सोसाइटी हिकिड़े पासे थी बीह रही ऐं हुनखे रजिस्ट कयो हुनखे क़बूल न कयो। सो सिंध जो जेको आम माण्हू आहे, सिंध जो जेको न रुॻो मां इंटेलिजेंस जी ॻाल्हि हिते नथो कयां, पर जेको आम ॻोठ ॿाहिराड़ी में रहंदड़ सिंधी आहे उहो बि इन इंतिहा पसंदी खे वेलकम नथो करे, सब्सक्राइब नथो करे। हीअ अॼु बि जेको नवाब शाह ऐं ॿियनि हंधनि तां गिरफ़्तारियूं थियूं आहिनि उहे बि तव्हां ॾिसो त उन्हनि इलाइक़े उते बि ख़बर पए थी त उहे ॿाहिरां माण्हू अची इहे कनि था। मदरसनि जो जेको वॾो नेटवर्क आहे हुन में जिते मक़ामी माण्हू बि ज़ाहिर आहिनि हुनजो हिसो थिया आहिनि, पर ऑफन टाइम इहो ॿुधो वियो आहे त कई अहिड़ा मदरसा जंहिंमें इवन पढ़ाईंदड़ बि ॿाहिरि आहिनि ऐं उत्तर सिंध जो कुझु मदरसनि में चयो थो वञे त इवन तालिब जेके आहिनि उहे बि गैर मक़ामी आहिनि। सो हिकिड़ी तरह सां मां सम्झां थो त इहो ॿाहिरियुनि कुवतुनि खे जेको एक्सेस मिलियो आहे, मक़ामी माण्हू उनखे वेलकम नथा कनि, मक़ामी माण्हू उन क़िस्म जे मज़हब जे नाले ते जुनून ते दहशतगर्दीअ खे ओन नथा कनि, पर उनखे के कुवतूं उहे सिंध में इन्फिल्ट्रेट कराइण चाहिनि थियूं ऐं उहे उन्हनि जे थ्रू उहे वाक़िया कराइण चाहिनि थियूं त जेको तासुर थिए त सिंध जे अंदरि बि इन क़िस्म जी इंतिहा पसंदी मौजूदु आहे। मूंखे यकीन आहे सिंध जे माण्हुनि जे पुठियां जेको 7 सालनि जे अंदरि जेका सिंध जे सियासी मूवमेंट जी इन्वेस्टमेंट आहे, सिंध जी सियासी क़यादत जी इन्वेस्टमेंट आहे, समूरनि नेशनलिस्ट पार्टीज़ जी इन्वेस्टमेंट आहे, सिंध जे रोशन ख़्याल मीडिया ऐं सिविल सोसाइटी जी इन्वेस्टमेंट आहे, उहा अञा हिन जी मज़ामत कंदी, इनखे हिते सिंधी समाज जे अंदरि पाड़ू खोड़ंदी। अच्छा, इहा ख़ुशफ़हमी पंहिंजो नसीर साहिबु ज़ाहिर आहे असांखे बि वणे थी, असां बि चाहियूं था त ईअं थिए, पर हिकिड़ी जेका ॻाल्हि अचे थी पई साम्हूं उहा इहा नज़र अचे थी पई त जेके मामलनि खां सिंधी समाज जी जेका आहे कन लाटार आहे, सेंस ऑफ ओनरशिप न हुजण जे करे नतीजे तौर ते छा थिए थो त इन तरह जूं जेकॾहिं के तब्दीलियूं थियनि थियूं की 5 घर अची वेही रहिया त असांखे परवाह न आहे त इहे आहिनि केरु, हिन जो वास्तो कंहिंसां आहे। ईअं ई मिसाल तौरु अॼु मूं पंहिंजो हीउ जेको नवाब शाह जो जेको मामिलो आहे उन ते जॾहिं मूं पंहिंजो उनखे थोरो डिग पे कयो, खोटियो पए त ख़बर पई त अनवर लहड़ी नाले हमरा आहे जेको कोयटा खां हिते ईंदो आहे ऐं इहो तासुरु ॾींदो आहे तुंहिंजो हिते कारोबारु आहे, पर उनजो को कारोबारु ज़ाहिरी तरह ते को कारोबारु न आहे। पोइ कॾहिं चवंदो आहे त गाॾियुनि जो कारोबारु आहे, कॾहिं चवंदो आहे त जेको गार्बेज जो कारोबारु आहे, पर उनजो को कारोबारु हूंदो न आहे। ऐं हीअ जेके माण्हू पकड़िया विया उहे बि उन जे तॾे ते आया ऐं उहो हुननि खे हिते उहो पियो करे। त इन तरह जा वाक़िया ख़ुदि जेके शिकारपुर जे अंदरि जेके हमरा गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि जे बारे में बि इहो चयो वियो त 8-10 साल 65 साल पहिरें उहे हिते अची आबाद थिया आहिनि। त इहे जेके नयूं आबादियूं जेके आम तरह इहो तसवुरु हुयो त शायदि कराची जे अंदरि ऐं वॾनि शहरनि जे अंदरि कचियूं आबादियूं ठहनि थियूं, पर हाणे त सिंध जी ॿाराड़ी जे अंदरि इन तरह जूं नयूं आबादियूं हर नए ॾींहुं ठहनि थियूं। मदरसनि जे नाले में माण्हू अचनि था ऐं उहे अची कमरा खड़ा करे मदरसा ठाहे था छॾनि। असां मां कंहिंखे न को सिविल सोसाइटी खे, न को आम माण्हू खे, न को इंतिज़ामिया खे को माण्हू उनखां पुछे ई कोन थो त बाबा हीउ आहे केरु, हिते आयो कीअं आहे। फयाज़, बुनियादी तौर ते ॾिसो सिंध जे अंदरि ॿाहिरां ॿियनि सूबनि मां ईंदड़ माण्हुनि जी अचु वञु, हिते रिहाइश, रोज़गार इहो ऐं इवन कारोबार, इवन ॿनियूं वठणु, ज़मीनूं वठणु, इहो हिकिड़ो मुस्तक़िल हिकिड़ो सिलसिलो हलियो जेको वनयूट जे दौर में उरूज ते हुयो, पर उनजी असां ॾिठो त अवामी सतह ते सियासी पार्टीज़ हिकिड़े पॉलिटिकल इशू तौरु मज़ामत कंदियूं, इंडिविजुअल्स खे टारगेट न कंदियूं। इहा हिकिड़ी पॉज़िटिव साइन बि आहे त को इंडिविजुअल आयो हाणे हुनखे, ऐं ख़ासि तौर ते ॾिसो बलोचिस्तान मां जेका माण्हुनि जी अचु वञु आहे उन ते हिकिड़ी पूरी हिस्ट्री आहे। सिंध जे उत्तर सिंध जे कई शहरनि में इवन सांगड़ ताईं बलोचिस्तान जे इलाइक़े में माण्हू सीज़नली बि मूव कंदा आहिनि, माण्हू हूअं बि ईंदा वेंदा आहिनि, उते हुननि जा कारोबार मिट माइट ॿनियूं वारा माना बलोचिस्तान सां त हिकिड़ा सकाफ़ती रिश्ता, हिकिड़ा अहिड़ा ॿिया रिश्ता रहिया आहिनि जो कॾहिं बि इन तरफ़ माण्हुनि इहो सोचियो न आहे त माण्हू बलोचिस्तान मां आयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां भली उनखे सकाफ़ती रिश्तनि जो नालो ॾियो, पर चवनि था बुगटी ऐं मरी कबीला जेके उते आबाद कया विया हुआ उहे अंग्रेज़नि जे ॾींहंनि में हुरनि जी तहरीक जे जवाब में उते आबाद कया विया त उहे मक़ामी सतह ते उते वेही हुनखे रेज़िस्ट कनि। ॾिसो हिकिड़े वक़्त ते माण्हू कुझु मुख़्तलिफ़ सूरत हाल में एंटर थींदा आहिनि, पर हाणे जेकर उनजी चौथी जनरेशन आहे त उहा हिन अंग्रेज़नि जे पघार ते कान थी रहे न, उहे वक़्त ते एंटर थिया। अहिड़ी तरह थी सघे थो वॾा भला कहिड़े वक़्त में कंहिंजे चवण ते एंटर थिया हुजनि, कहिड़े हालतुनि में एंटर थिया हुजनि, त पोइ हिते को क्लेश कोन हो, हिते कंफ्रंटेशन कोन हुई, हुन सां पॉलिटिकल जहिड़ो कोन हो, एॾी एसिमिलेशन हुई सोसाइटी में जो हिते त संदा ख़तम थी आहे। बलोच नसल जा कई माण्हू त सिंध जे क़ौमी तहरीकुनि जे मोड़ जे दस्तनि ते रहिया आहिनि, अञा ताईं अॻुवाणी कनि था, तो फ़र्क़ु हिते
इन क़िस्म जो नस्ली फ़र्क़ु न रहियो आहे कॾहिं। पर हीउ जेको तव्हां पॉइंट आउट कयो था त इंडिविजुअल्स अचनि था ऐं पोइ हिते ज़ाहिर हिननि जे विच में हर तरह जा माण्हू ईंदा हूंदा, हुन जो मतिलबु इहो कोन्हे त जेके बि अचनि था से सभु अहिड़ा हूंदा। त हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ उहो रोल आहे जेको सोसाइटी त मूं तव्हांखे ॿुधायो हिकिड़ो 50 साल खां ट्रेंड हलंदो आहे, हुनखे ईअं जज न कयो हूंदो। पर बुनियादी तौर ते हीउ टेररिज़म जी जेका हीउ इन क़िस्म जा इंसिडेंट हिनखे इंटेलिजेंस रोके सघे थी, हिनखे इंतिज़ामिया इन क़िस्म जूं हाणे गाइडलाइंस हुनखे जारी करणु खपनि, माण्हुनि खे अवेयर करणु घुरिजे त न हाणे हर ईंदड़ माण्हू खे ईअं अखि ॿूट सां नथो ॾिसी सघिजे, अखि टार नथी करे सघिजे। ऐं ख़ुदि जेके इंटेलिजेंस सोर्सिस आहिनि जेके अदरवाइज़ तमामु एफिशिएंट आहिनि, शायदि हुनखे इहा बि ख़बर हुजे त तव्हां कहिड़े रंग जा कपिड़ा पाए कहिड़ी टाई पाए वेठा हूंदा, त हिननि शयुनि ते उन्हनि खे हाणे इज़ाफ़ी थोरी तिखी नज़र रखणी पवंदी। त सिंध में पहिरें जी सूरत हाल कान्हे, सिंध कई हुन सां हिकिड़ो साफ़ ही सॼा जॾहिं ऑपरेशन या कुझु थियनि था त हज़ारनि ऐं लखनि जी तइदाद में माण्हू अचनि था, सॼी सिंध में पकड़नि था, कॉलोनियूं ठाहिनि था ऐं उन्हनि खां को बि पुछाणो कोन। हाणे इहो पास्ट हुयो, सिंध गवर्नमेंट खे अखि पटणी पवंदी, कुझु रिस्ट्रिक्शन्स लॻाइणियूं पवंदियूं, अदरवाइज़ हिन सॼी आफ़त खे आम माण्हू न ॾेई सघंदो। न पर जेको आहे जेको मूं इन ॻाल्हियुनि खे ट्रेस पिया कयो त शिकारपुर वारा जेके हमरा आहिनि थोरे हितां वारा, इन्हनि जो JUI सां बि कनेक्टिविटी रही आहे, उनजा वोट रहिया आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त जमियत उलमा इस्लाम जेको जंहिंजो पंहिंजो काफ़ी असर रसूख़ बि आहे, ख़ासि तरह इहो जेको रीजन तव्हां जेको ट्रिकुंडे जी ॻाल्हि कई, उन ट्रिकुंडे जे अंदरि इहो सॼो पंहिंजो तव्हांजो जैकबाद खां वठी शिकारपुर खां वठी ऐं पोइ तव्हां ठुल खां वठी कंदकोट खां वठी कश्मीर ताईं इहो जेको इन सॼे बेल्ट जे अंदरि, ऐं फज़लुर रहमान साहब बि साल में 4-5 चकर उते हणंदा आहिनि। ऐं अॻे मौलाना ख़ालिद महमूद सुमरो, हाणे उनजो फर्ज़न जेको आहे पंहिंजो राशिद महमूद सुमरो जेको आहे उते काफ़ी वॾा जलसा बि कंदा आहिनि। चवण जो मतिलबु इहो आहे त उहो त सिंध जो क़ौम परस्त अॻवान हुयो, ताज़ो तव्हां ॾिठो त जॾहिं पलीअ साहिब जे उनजे फर्ज़नि जे विच में जेको पार्टी जे हवाले सां जेको क्लेश थियो त उनमें बि जेको आहे हुनखे ख़िराज तहसीन पिया पेश कया विया। सिंध जे अंदरि त इहो त असां अञा ताईं न करे सघिया आहियूं त भई जेको माण्हू कालाबाग डैम ते गॾु आहे, बाक़ी हुन खां अलावा ॿियो छा पियो करे, ॿी हू कहिड़ी डॉक्ट्राइन पियो हलाए, उहो त हाणे को रहियो कोन्हे, संदो रहियो कोन्हे। इन सॼे जे ख़तमु थियण जो नुक़सानु थियो आहे। ॾिसो बुनियादी तौर ते सिंध जे अंदरि जेका नेशनलिस्ट ऐं लेफ्ट ओरिएंटेड मूवमेंट हुई, उन 2-3 शयुनि ते लीका कढिया हुया जेके ख़तमु कया विया आहिनि। हिकिड़ो उन कढियो हो त भई जेको फ्यूडल ऐं जागीरदार आहे उनखे उहे एक्सेप्ट न कंदा हुया, मोस्ट ऑफ द टाइम्स न कंदा हुया, अनलेस त उहो प्रूव करे क़ौमी जदोजहद या को त भई वञी उन जे ख़िलाफ़ बीठो या कंहिं स्ट्रेटेजिक नेशनलिस्ट इशूज़ ते किथे बीठो, उहे एक्सेप्शन्स हुयूं। अदरवाइज़ बेसिकली लोअर मिडिल क्लास ऐं मिडिल क्लास जूं मूवमेंट्स हुयूं, त हिकिड़ो त इनखे एक्सेप्ट न कंदा। ॿियो मज़हबी इंतिहा पसंद ऐं जुनूनियत खे वेलकम न कंदा, बल्कि हुन सां हिकिड़ो वॾो आइडियोलॉजिकल क्लेश हलियो आहे एतिरा साल। अहिड़ी तरह जेको ॿिया जेके ख़ासि तौर ते एतिरो इस्टेब्लिशमेंट धुरियूं आहिनि, उन्हनि सां बि हिकिड़ो चिटो लीको कढियल हूंदो, प्रो इस्टेब्लिशमेंट कमनि में इन्वॉल्व न थींदा। हाणे नेशनलिस्ट मूवमेंट जीअं वीक थी आहे त उन इहे संदा ख़तमु करे छॾिया। तव्हां वेझे माज़े में ॾिठो त नेशनलिस्ट मूवमेंट सां कई माण्हू उन नटोरियस फ्यूडल क्लास जे माण्हुनि सां गॾु बीठा, हुनजो ख़्यालु हो त हुननि सां असां इनकलाब आणींदासीं। अहिड़ी तरह रिलीजियोसिटी जो जेको पहिरें संदो हूंदो उहो ख़तमु थी वियो। भई कालाबाग डैम या ॿियनि इशूज़ ते वॉइस खणणु सुठी ॻाल्हि आहे, पर उन खां वधीक इम्पोर्टेंट इशू आहे त सिंधी सोसाइटीअ जे अंदरि जेका उन खे जेकर को माण्हू मिसयूज़ करे ऐं उन जे आड़ में हिते रिलीजियस एक्सट्रीमिज़म, मूंखे रिलीजन सां प्रॉब्लम कोन्हे, हर माण्हू जो राइट आहे जंहिंखो जीअं इबादत करणी आहे, जंहिंखे जीअं पंहिंजो ख़ुदा सां तालुक रखिणो आहे रखे, हर कंहिंजो ज़ाती फ़ैल आहे ऐं उनखे राइट आहे। पर उन जे आड़ में जेका हीअ जुनूनियत जो पखेड़ण आहे, उन जे आड़ में जेको हिकिड़ो तव्हां एक्सट्रीमिज़म खे वधायो, फ़िरके वारे जे बुनियाद ते वधायो, ऐं उन हिकिड़ी जेका इम्पोर्टेड टेररिज़म जे लाइ हिते तव्हां एवेन्यूज़ क्रिएट कयो, ऐं इहा शइ ऑब्जेक्शन बिल आहे। उहा भली कड़ी धुर कहिड़े बि नारे हेठि, कहिड़े बि झंडे हेठि, कहिड़े बि नज़रे हेठि करे उनखे बिल्कुलु एक्सेप्ट न करणु घुरिजे। ऐं मां सम्झां थो त असां उहा जेका सिंध थी 60s ऐं 70s में, जंहिंमें इन क़िस्म जे एलिमेंट जो नेशनलिस्ट मूवमेंट जे पासे खां लंघणु मुश्किल हुयो, उहे इहा करेज हू बि न कंदा ऐं न को उन्हनि खे स्पेस मिलंदो। पर जॾहिं आइडियोलॉजी प्रॉब्लम इहो थियो आहे त जॾहिं नेशनलिस्ट पार्टीज़ या इवन जनरली पॉलिटिक्स में हिकिड़ो प्रॉब्लम आहे त उहा इशू बेस ते त ॾाढी सगारी थी हूंदी शायदि पहिरें खां, पर नज़रियाती बुनियाद ख़तमु थी आहे, उहे संदा ख़तमु थी आहे। इहो वॾो पॉलिटिकल लॉस आहे। जो जेका हींअर लीडरशिप आहे जहिड़े हाल में आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे हुननि ते हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे त उहे उन नज़रियाती संदनि खे चिटो कनि। अच्छा, पीपल्स पार्टी जो बि इन में तव्हां कीअं था रोल ॾिसो? पीपल्स पार्टी जेका 80s जे दौर में बेनज़ीर जी क़यादत में जेका मूवमेंट हूंदी हुई, उनजी क़यादत हूंदी हुई, उनजा नारा हूंदा हुया, हिकिड़ो सहर हूंदो हुयो। भली उहे माण्हू एॾा पढ़िया लिखिया न हूंदा हुया, उनजा जेको आहे वर्कर, पर उहे एक्टिव हूंदा हुया, उहे मास जे अंदरि हूंदा हुया।
ऐं उन जे करे हिकिड़ो उन्हनि खे इंस्पायरेशन जेका आहे पूरी सोसाइटी जे हिकिड़े वॾे हिसे खे उहा इंस्पायरेशन मिलंदी हुई भुट्टे साहिब जी ज़ात मां बेनज़ीर साहिबा जी ज़ात मां ख़ुदि तव्हां सम्झो था पीपल्स पार्टी बि जेको सोसाइटी ते जेको उनजो इम्पैक्ट पवंदो हुयो उहो बि रोल जेको आहे उहो कंहिं तरह सां उहो डैमेज थियो आहे। मां ॿाहिरि थो जेका सभ खां वॾो जेको ज़वाल जो शिकार थियो दुनिया हुन में पीपल्स पार्टी सभ खां टॉप ते आहे। उनजो जेको आम माण्हू सां जेको कनेक्शन जी दावा हुई ऐं उहा हुन खां पोइ वॾे हद ताईं सलामत हुई उहा गुज़िरियल 10-12 साल में यानी जे मुखालिफ़ दौर में त वरी उहा कनेक्ट कंदी आहे माण्हू सां उहो मुशरफ सॼे दौर में ॾिठो त माण्हू सां कनेक्टेड हुई माण्हुनि खे मोबिलाइज़ कंदी हुई सभिनी नेशनल्स पार्टी सां बि गॾु वेहंदी ऐं हुनजो हिकिड़ो फेस बिल्कुलु ॿियो थींदो आहे। इक़्तिदार में जॾहिं पीपल्स पार्टी ईंदी आहे त पोइ इहो जेके तव्हां हुनजूं माज़ीअ जूं निशानियूं ॿुधायो था इहे बसि माज़ी रहिजी वेंदियूं हुनजो हुन में को बि इंट्रस्ट कोन्हे हुनजी आइडियालॉजी जो त मसइलो ख़ैर पीपल्स पार्टी सां कॾहिं रहियो ई कोन्हे इहा त ॻाल्हि सभ खे चिटी आहे जेके इक़्तिदारी पावर पॉलिटिक्स जा जेके धुरियूं आहिनि उन्हनि जो उहो आइडियालॉजी जो दौरु ख़तमु थी वियो उन में आख़िरी आइकन पावर पॉलिटिक्स में कंहिं नज़रिए ऐं सोच सां बीठल जेका का दौर हुई त अवामी लीग हुई ऐं पोइ नैप हुई ऐं नैप खे ख़तमु करण में सभ खां वॾो उन दौर जी जेका हुकुमरान पीपल्स पार्टी हुई 70s वारी सो आइडियालॉजिकल तौरु हुन खां पोइ उहा ANP ठही ANP में हाणे उहे सभु शयूं ख़तमु थी वियूं हिकिड़ा उन्हनि जे अंदरि हिकिड़ा ट्रेड्स ज़रूरु रहनि था हिकिड़ो उनजी ओरिएंटेशन जी कुझु न कुझु तव्हांखे रिमेन्स नज़र अचनि था पर एसेंशियली उहे शयूं उन नज़र अचनि पीपल्स पार्टी तरादर इक़्तिदार जे दौर में सवाइ पैसे मेण ऐं बदनुमानी करणु मेरिट जी तबाही करणु उनजा ॿियो उन खां अलावा जेका उन ख़िदमत कई आहे असांजी उहो तव्हांजे साम्हूं आहे तो पीपल्स पार्टी जा का बि नज़रियाती क़िस्म जो मूंखे हाणे बुनियाद नज़र नथा अचनि उहे ऐं एॾा तज़ाद आहिनि उन्हनि जी ॻाल्हियुनि में हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी ॻाल्हि कनि था ॿिए ॾींहुं ॿी ॻाल्हि कनि था यानी हुनजी का ओरिएंटेशन पावर पॉलिटिक्स जो प्रॉब्लम इहो आहे त डे टू डे बेसिस ते पाण खे रीओरिएंट कनि था इन प्रोसेस में। मां पीपल्स पार्टी जो जेको पर्सनैलिटी भुट्टो साहिब जी या उनजी शहादत खां पोइ उन जे करे आम माण्हू जेको इंस्पायरेशन वठंदो हुयो ऐं तंहिंजे करे उहो मदरसन ॾे रिलीजियस ॾे ऐं एक्सट्रीमिज़म ॾे न वधंदो हुयो उनजी जेका होप हूंदी हुई मां उन पॉइंट ऑफ व्यू सां ॻाल्हि पियो कयां। इहा होप त ख़ुदि रुगो पीपल्स पार्टी न पर इन सॼी होप खे ऐं सियासत जो जेको माहौल हो जेका कल्चरल मज़ामत हुई उनमें त पीपल्स पार्टी तरादर पावर पॉलिटिक्स जे हद ताईं इंस्पायर कंदी या हिकिड़ो जेको अथॉरिटेरियन रिजीम्स जी जेके आमरियती हुकूमतूं उनजे ख़िलाफ़ माण्हुनि खे मोबिलाइज़ कंदी पर सभ खां वॾो इन मामले में जेका शील्ड हुई सिंधी सोसाइटी अंदरि सो सची ॻाल्हि आहे त सिंधी जो कॉम्प्रेस मूवमेंट हुई उन माण्हुनि खे वधीक जोड़े रखियो हो आइडियालॉजी सां कंहिं हद ताईं उहे बि वीक थी विया पीपल्स पार्टी जॾहिं इक़्तिदार में अचे थी त पोइ उहा इंस्पायरेशन वारो चैप्टर हुनजो ख़तमु थी थो वञे हाणे उहा इंस्पायर नथी करे उहा ल्यूर करे थी माना उहो जेको माण्हुनि खे छिके थी ॿियनि तरीक़नि सां सो मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो जेका सॼी रेजिस्टेंस मूवमेंट हुई न सिंध में जेसिताईं रेजिस्टेंस मूवमेंट हुई त उहा कल्चरल बि उहा पॉलिटिकल बि हाणे उहो रेजिस्टेंस वारो दौर अनफॉर्चुनेटली ईअं त ख़तमु थी वियो। साईं हाणे फ्यूचर कीअं था ॾिसो पंहिंजो अॼु ई वाक़िया थियनि था माण्हू गिरफ़्तार थियनि था उहे जेके आहिनि रॉकेट लॉन्चरनि खां वठी जेके ॿियूं शयूं जेके असांजे ॻोठनि ते पहुची वियूं आहिनि कॾहिं उहे कचे विधे धाड़ेलनि जे नाले ते हुयो कॾहिं उहे ट्राइबल फ्यूड्स जे नाले में उहे इस्तेमालु थियनि थियूं हाणे रिलीजियोसिटी जे नाले ते बि उहे इस्तेमालु थियनि थियूं इहा सिंध जेका आहे उन जे अंदरि जीअं तव्हां चओ था त नेशनलिस्ट जेका आहे लेफ्टिस्ट ऐं प्रोग्रेसिव जेके फोर्सिस हुया उहे बि तव्हांजे बकौल वीक थिया आहिनि पीपल्स पार्टी बि चओ था त उन जी बि पोज़ीशन जेका आहे उहा डिटेरिएट थी आहे त पोइ इहे सभु शयूं कीअं हैंडल थींदियूं। हिकिड़ो वैक्यूम आहे हिन वक़्तु सिंध में असांखे अंडरस्टैंड करिणो पवंदो ऐं उन में असांखे ख़ुशफ़हमी जो शिकार थियण जी बिल्कुलु ज़रूरत कान्हे हिकिड़ो वैक्यूम आहे जेके माज़ीअ जूं जेके टावरिंग फोर्सिस हुयूं उहे टुटी भुरी उहे इंस्टीट्यूशन्स टुटी भुरी आहे उहे अदबी हुजनि उहे सियासी हुजनि थोरो घणो जेकर किथां को अञा मुंहिंजो ख़्यालु आहे त को हल्को फुल्को माज़ कंहिं हद ताईं बचियो आहे त उहा वरी मीडिया जंहिंसां मूंखे अदरवाइज़ ॿिया कई इख़्तिलाफ़ थी सघंदा पर सिंधी मीडिया वरी बि कुझु न कुझु हिकिड़ो स्पेस प्रोवाइड करे थी जेको असांखे ॿियनि परफॉर्मेंसिस में नज़र नथो अचे। गवर्नमेंट फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी ॾिसो इहो चैलेंज एॾो वॾो आहे हुनखे सोसाइटी जी ॿियूं फोर्सिस त भली रेस्पॉन्ड कनि जेतिरो करे सघनि पर हीउ जेको हाणे स्केल आहे उहो एॾो ख़ौफ़नाक आहे जो उनखे आम माण्हू या हाणे नंढियूं नंढियूं मूवमेंट्स फेस करे सघनि मूंखे ॾाढो ॾुखियो थो लॻे। सरकार वटि इहा सगाए ऐं उहो बि अनफॉर्चुनेटली जेसिताईं ॿाहिरां जेका इस्लामाबाद खां जेका वफ़ाक़ी सरकार हले थी जंहिंजे असां अदरवाइज़ हक़ में न हूंदासीं त उहा अची प्रोविंसिस में इंटरवीन करे पर मक़ामी जेका असांजी पंहिंजी सरकार आहे अनफॉर्चुनेटली उन एतिरो पंहिंजो मेरिट ऐं करप्शन जे करे ऐं मेरिट जी लताड़ जे करे
उनमें एतिरी हाणे अहलियत वारो जेको थोरा घणा दाणा हा सोप ख़तम थी विया आहिनि, तंहिंजे करे ॾेई वठी सुवाल इहो थो थिए त वफ़ाक़ी सतह ते जेको एस्टेब्लिशमेंट जी हींअर पॉलिसी आहे जंहिंमें कंहिं हद ताईं मां नथो चवां मुकमल तौर ते आइडियल आहे, पर पास खां डिपार्चर थियो आहे, उहो जेकर सस्टेन थियो उन्हनि जेकर इन लाइन खे कंटिन्यू कयो त पोइ त इनखे सोसाइटी कंहिं हद ताईं रजिस्ट करे सघंदी, कंहिं हद ताईं इन्हनि खे मुंहुं ॾेई सघिबो। पर जेकर उहा बि सरकार में मथां हथ कढे थी त हीअ जेके सिंध में सरकार वेठी आहे ऐं जेके सिंध जे अंदरि बि जेके पॉलिटिकल ऐं कल्चरल फ्रंट्स आहिनि एॾा वीक आहिनि जो मां इहो थो सम्झां त ईंदड़ ॾींहंनि में रिलीजियस एक्सट्रीमिज़म ऐं धारियाबादकारी ॿ सभ खां गंभीर सभ खां संगीन चैलेंजिस हूंदा सिंध जे फ्यूचर जे लाइ। वॾी महिरबानी नसीर मेमन साहब तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, नसीर मेमन साहब मुल्क जो नामेरा दानिश्वर असां गॾु हुआ टेलीफोन लाइन ते तव्हां गुफ़्तगूनि जी ॿुधी। शिकारपुर ऐं नवाबशाह जे अंदरि जेके पकड़िया विया आहिनि हमराह जन जे मथां इहो आहे त उन्हनि वटां हथियार बि हथाया आहिनि ऐं शिकारपुर गिरफ़्तार थियल हमराहनि वटां जेको आहे 15 मुल्कनि जी करंसी जे बारे में DIG लाड़काणे दावा कई आहे। दहशतगर्दी जे पंहिंजो हवाले सां इहे कार्रवायूं थियूं आहिनि, दहशतगर्दनि जे गिरफ़्तारी जे हवाले सां, ऐं उन हवाले सां सिंध जे अंदरि जेको एक्सट्रीमिज़म वारो जेको एलिमेंट आहे ऐं उहो जेको आहे असां इन प्रोग्राम में डिस्कस पिया कयोसीं। ऐं ख़ासि तरह जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त इहे सभई माण्हू जेके आहिनि जंहिंजे बारे में पुलिस ॿुधाए पई त इहे कोयटा खां हिते आयल आहिनि। बहरहाल प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वठूं था हिकिड़ो वक़्फ़ो, वापसि अची गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं, गुफ़्तगू कयूं था मुल्क जे सियासी मंज़रनामे ते ऐं गुज़िरियल 2 ॾींहंनि जे अंदरि अजीब ग़रीब वाक़ियात थिया आहिनि। हिकु तरफ़ असांखे इहो नज़र आयो त कल्ह जेको आहे इमरान ख़ान साहब चयो त जेको आहे ज़रदारी मां पीपल्स पार्टी जान छॾाए, उनजे जवाब में पीपल्स पार्टी उनजे मथां हमला कया त भई जेको इमरान ख़ान मां PTI जान छॾाए। ऐं वरी असांखे कल्ह पंहिंजो पार्लियामेंट जे गॾियल इजलास जे अंदरि इहो नज़र आयो त पीपल्स पार्टी जे तरफ़ां हुकूमत ते हमला कया विया ऐं होॾां मुशाहिदुल्लाह जे पारां हमला कया विया। अॼु त वरी अञा ॿिया कारनामा नज़र आया जो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेका पंहिंजी जेका हुनजी एंटी नवाज़ शरीफ़ जेका हुनजो स्टांस हुयो उन खे बिल्कुलु अॼु हुन बिल्कुलु माइल्ड करे छॾियो ऐं न सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ लाइ पर हुन त अंकल अल्ताफ़ हुसैन खे बि अॼु जेको आहे ॼण चओ त वरी पंहिंजे फोल्ड में वठी आयो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा त अंकल फज़लुर रहमान सां बि हुनजी अॼु मुलाक़ात थी आहे। गुफ़्तगू कयूं था इन सॼे मंज़रनामे ते। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि सलमान आबिद साहब, मुल्क जा नामेरा तजज़ियाकार। अचो तव्हां सां गुफ़्तगू। सलमान आबिद साहब, सलाम अलैकुम। जी वालेकुम सलाम साहब। सलमान आबिद साहब, आज तो बिलावल साहब ने आपने सारे अंकल्स याद कर लिए, अंकल नवाज शरीफ, अंकल फजलुर रहमान, अंकल अल्ताफ़। किस तरह देखते हैं इन 2 दिनों की जो अपना कार्रवाई हुई है? इमरान खान बिल्कुल जो पीपल्स पार्टी में आस लगाए बैठे थे, कल वो उसकी फ्रस्ट्रेशन देखने में आई और फिर पीपल्स पार्टी पंजाब जो नून लीग से लड़ना चाहती थी वो भी आज अपना कल एतजाज सर ने अटेम्प्ट तो की लेकिन आज बिलावल साहब ने बिल्कुल उसको उलट कर दिया। देखिए, मेरा तो बुनियादी नुक्ता नजर ये है कि बिलावल साहब ने आज जो है ना अपनी सियासत के ऊपर एक सवालिया निशान लगा दिया है। क्योंकि जो तवक्को थी कि एक तो बिलावल साहब नंबर 1 आसिफ अली जरदारी की सियासत को चैलेंज करेंगे, दूसरी तवक्को ये थी कि वो पंजाब में नवाज शरीफ की सियासत को चैलेंज करेंगे। आज वो अंकलों के साथ खड़े होकर उन्होंने जरदारी साहब की सियासत के अंदर जो है एक मफामत का रास्ता निकाल लिया है। और मैं हमेशा से आपके प्रोग्रामों में कहता रहा हूँ कि ये डाउट रहता था कि आसिफ बिलावल साहब जो है किस हद तक जो गमाली कैफियत में इस वक्त है जरदारी साहब की, उससे बाहर निकल सकेंगे या नहीं निकल सकेंगे। और अगर वो नहीं निकल सकेंगे तो शायद पीपल्स पार्टी का रिवाइवल जो पंजाब में तो कम से कम इम्कान नहीं है। मैं समझता हूँ कि आज की गुफ्तगू के बाद तो PMLN को जो ताकत मिल गई है, लेकिन खुद पीपल्स पार्टी के लोग काफी मायूस हुए हैं। अब आप देखिए ना, बात यह है कि आप अल्ताफ हुसैन के बारे में ये कह रहे हैं कि वो ना सिर्फ मुजद वतन है बल्कि ये भी कह रहे हैं कि वो आज भी कराची की सियासत में अहम है। और वो जो अंकल है उनके बारे में मैंने कभी गद्दारी का लफ्ज इस्तेमाल नहीं किया है। अब अल्ताफ हुसैन की जो गुफ्तगू है उसके बाद जो है आप ये कहें कि जी मैं उनके साथ खड़ा हूँ, तो एक ये रियासत के ऊपर और इस्टेब्लिशमेंट के ऊपर और फौज के सामने एक सवालिया निशान तो जरूर खड़ा होगा। और उन सियासी जमातों के ऊपर भी जो ये कह रही है कि जी अल्ताफ हुसैन जो है वो कौमी सियासत के लिए जो है ना एक बड़ी मसला बन गए हैं,
जब वो पाकिस्तान की रियासत को और पाकिस्तान की हुकूमत को और खुद पाकिस्तान के वजूद को चैलेंज करते हैं। वहाँ बिलावल का ये कहना कि जनाब वो अंकल हैं और उनकी बड़ी अहमियत है, उनका बड़ा वोट बैंक है, ये मैं समझता हूँ एक सवालिया निशान है। एक बात इसी तरह से आपको याद होगा कश्मीर के इलेक्शन में जिस किस्म की गुफ्तगू वो नवाज शरीफ के बारे में कहते थे, आज उन्होंने उससे भी विड्रॉ कर लिया और ये कहा कि वो अवाम के मुंतखब वजीर आजम है। और उस मुंतखब वजीर आजम के बारे में जो है ना, मैं तो ऐसी बात कह नहीं सकता, हालांकि आपने भी सुनी है, मैंने भी सुनी है कि मोदी का जो यार है वो गद्दार है, गद्दार है, जब ये नारे लगाते थे। उसके बाद अब क्या बात रह जाती है कि आज वो उनको भी उनके बारे में भी सर्टिफिकेट जारी कर रहे हैं। तो मुझे लगता है कि जो जरदारी साहब की मफामत की सियासत है, बिलावल भुट्टो साहब ने उसी मफामत की सियासत के तहत आगे बढ़ने का फैसला किया है। और आज उनकी मौलाना फजलुर रहमान से जो मुलाकात है वो इसी सिलसिले की एक कड़ी है, वो इसी सिलसिले की एक कड़ी है, क्योंकि मौलाना फजलुर रहमान वो आदमी है जो आसिफ अली जरदारी के साथ भी आगे बढ़ रहे थे और दूसरे मामला के साथ भी आगे बढ़ रहे थे। इसलिए मैं समझता हूँ कि आज खास तौर पे जरदारी बिलावल भुट्टो साहब ने जो लोग बहुत ज्यादा तवक्को लगा के बैठे हुए थे बिलावल भुट्टो से, उनको मायूस किया है। मेरा जाती ख्याल है। अच्छा, ये जो आप का ख्याल है, जो आपकी तवक्कुआत थी, लेकिन पीटीआई के बारे में जो जिस तरह की पॉलिटिक्स पीटीआई कर रही है और वो जिस तरह अपना इमरान खान का जो अंदाज बयां है आपके ख्याल में, और जो उस पर इल्ज़ाम है सोलो फ्लाइट का, और फिर जो एग्रेसिव वो लैंग्वेज इस्तेमाल करते हैं और वो खुर्शीद शाह के ख़िलाफ़ भी पहले इस्तेमाल करते थे, एतजाज़ हसन के, तो आपके ख्याल में उसकी सियासत किस तरफ जाएगी? देखिए ना, पहली बात तो ये कि मैं आपसे इत्तेफाक करता हूँ कि सोलो फ्लाइट इस वक्त मसले का हल नहीं है, लेकिन सवाल यह है कि इमरान खान को सोलो फ्लाइट पे मजबूर किसने किया है? इन्हीं तमाम सियासी जमातों ने मजबूर किया ना। पीपल्स पार्टी से पिछले 4 माह के साथ तहरीक इंसाफ ने, इमरान खान ने मकामत का रास्ता अपनाया, एंगेजमेंट की एक पॉलिसी अपनाई, POR के ऊपर वो इकट्ठे हुए। लेकिन मसला यह है कि जो पीपल्स पार्टी के बारे में मैं हमेशा कहता हूँ कि जरदारी साहब जो है वो पनामा लीग के बारे में जो बाहर निकलेंगे सड़कों पर, वो नहीं आएंगे। इसलिए इमरान खान को अब ये रियलाइजेशन हुई है कि उन्होंने 4 माह जो जाया किए हैं पीपल्स पार्टी के साथ लिंकेजेस के अंदर, उसका तो कोई फायदा नहीं हुआ, क्योंकि पीपल्स पार्टी तो उस हद तक आगे जाना नहीं चाहती जिस हद तक इमरान खान जाना चाहते हैं। अब वो सिर्फ पीपल्स पार्टी से मायूस नहीं हुए, वो देखिए डॉक्टर तहल कादरी से मायूस हुए हैं, वो चौधरी शहजाद हुसैन से मायूस हुए हैं, वो सराजुल हक से मायूस हुए हैं, बाकी जमातों से जो पहले मायूस थे। तो इमरान खान को रियलाइजेशन ये हुई कि अगर उन्हें पनामा लीग के इशू को जिंदा रखना है तो ये उन्हें खुद ही लड़ाई लड़नी पड़ेगी, इनमें बाकी सियासी जमातों से जो है ना वो आगे बढ़ने की तवक्को उनको नहीं है। और ये मैं समझता हूँ कि इमरान खान जो इस वक्त सोलो फ्लाइट कर रहे हैं उसकी एक जिम्मेदारी अपोजिशन की दीगर जमातों पर भी होती है जो उनका साथ देने के लिए सड़कों पर तैयार नहीं है। एक बात तो ये है। दूसरी बात यह है कि देखिए सोलो फ्लाइट का नुकसान तो होगा, लेकिन मैं आपको एक बात बताऊं कि मोमेंटम के कॉन्टेक्स्ट में, परसेप्शन के कॉन्टेक्स्ट में सिर्फ यही बात डेवलप होगी कि सिर्फ अगर कोई हुकूमत को चैलेंज कर रहा है तो वो इमरान खान है और कोई और नहीं है। और अब जो 30 अक्टूबर की उन्होंने कॉल दे दी है उससे ये मजीद उभर के बात सामने आ गई है कि जो इस वक्त हकीकी अपोजिशन का किरदार है वो अच्छा है या बुरा है, इमरान खान की हुकूमत अमली दुरुस्त है या गलत है, लेकिन वो इमरान खान के कंट्रोल में चलेगी। और पॉलिटिक्स इस वक्त पाकिस्तान की जो है वो एंटी नवाज शरीफ और प्रो इमरान के दरमियान चली गई है। एक बात तो ये है। और ये बाकी सारी सियासी जमातें जो है ना ये एक मफामत की सियासत के साथ, जोड़ तोड़ की सियासत के साथ खड़ी हैं, जो मैं समझता हूँ कि इन पार्टियों के लिए नुकसानदेह है। देखिए ना, डॉक्टर तहल कादरी पर से पस चले गए, चौधरी बरादरान पर से कुछ चले गए हैं, जमात इस्लामी किसी के समझ में नहीं आ रही, और खुद जो है पीपल्स पार्टी जो है वो तस्लीम शुदा नजर आती है। अब जो आज की गुफ्तगू भी जो उन्होंने की है और जिस किस्म की सियासत वो कर रहे हैं, देखिए पीपल्स पार्टी का रिवाइवल मैं आपके पिछले प्रोग्राम में भी कह चुका हूँ, सिर्फ एक सूरत में होगा कि अगर आप नवाज शरीफ को सख्त तरीके से चैलेंज करेंगे। ये नहीं हो सकता कि आप नवाज शरीफ के साथ मफामत का रास्ता इख्तियार करके पीपल्स पार्टी को पंजाब में बहाल कर सकेंगे। इसलिए इमरान खान की सियासत पे सवालिया निशान उठ सकते हैं, लेकिन मैं समझता हूँ कि इमरान खान के पास अब चॉइस कोई नहीं था, क्योंकि बाकी सारी सियासी जमातों ने इनडायरेक्टली मैसेज दिया था कि हमें अपनी तवज्जो सिर्फ 2018 के इंतखाबात पे लगानी चाहिए और हमें कोई ऐसा रास्ता अपनाना नहीं चाहिए जिसका मकसद हुकूमत गिराना है। और आपके सामने जब कह रहे हैं इमरान खान के वो नवाज शरीफ को लेजिटिमाइज प्राइम मिनिस्टर नहीं तस्लीम करते, तो इसका मतलब ये है कि वो उस मामले में ज्यादा शिद्दत के साथ आगे बढ़ रहे हैं। अब उनकी हिकमत अमली दुरुस्त है या गलत है, जाहिर तो लगती है कि वो गलत थी। अब देखिए ना, पार्लियामेंट के मुफ्तता इजलास पर उन्होंने बाइकाट किया, सब ने कहा कि गलत हिकमत अमली थी PTI की, लेकिन जो पार्लियामेंट का मुफ्तता इजलास हुआ है और जिसमें जिस अंदाज से पीपल्स पार्टी और PMLN आपस में एक दूसरे के खिलाफ गद्दारी के इल्जाम लगाते रहे, तो उसमें तो लगता है कि इमरान खान का मौका बिल्कुल दुरुस्त निकला है। और जो रेजोल्यूशन पास किया गया वो भी कोई बहुत ज्यादा स्ट्रॉन्ग नहीं निकला। सिर्फ कश्मीर के ऊपर और भारत के ऊपर मुश्तरका इजलास बुलाया गया था और गुफ्तगू सारी जो है वो पनामा लीग के ऊपर होती रही। एतजाज हसन ने भी गुफ्तगू की, खुर्शीद शाह ने भी की, बिलावल बाहर बैठ के करते रहे। तो मुझे लगता है कि सारा का सारा मामला जो है वो काफी कमजोर हुआ है। जो मौक़िफ़ इमरान खान ने अगर इख्तियार किया, अगर वो पार्लियामेंट के मुश्तरका इजलास में नहीं गए तो उससे तो बड़ा फर्क नहीं पड़ा, बल्कि उससे तो आपके पीपल्स पार्टी और PMLN की लड़ाई जो है वो एक उभर के उस तरह से सामने आई है जो किस हद तक हकीकी और किस हद तक मसनूई है। आप देखिए ज्यादातर वो लोग बोल रहे हैं जो पंजाब से ताल्लुक रखते हैं।
लेकिन मैं समझता हूँ कि पीपल्स पार्टी में आने वाले दिनों में एक नई फ्रस्ट्रेशन डेवलप होगी, जो कुछ इस वक्त बिलावल भुट्टो साहब और आसिफ अली जरदारी साहब कर रहे हैं। लेकिन अपना एक बात तो है कि इमरान खान साहब ने जो स्टांस लिया था इलेक्टोरल रिफॉर्म्स के हवाले से, वो जितनी एनर्जी के साथ आए थे और उस वक्त कह रहे हैं कि 5.5 मुतालबे मेरे मंजूर हो गए हैं, लेकिन ये आधा मुतालबा वजीर आजम के इस्तीफ़ा का जब तक मंजूर नहीं होगा मैं यहाँ से उठूंगा नहीं। फिर ये हुआ कि वो अपना आर्मी पब्लिक स्कूल का वाक़या हो गया, उसको वहाँ से फेस सेविंग के लिए स्पेस मिल गया। उसके बाद जो इनपुट चाहिए था पार्लियामेंट के अंदर इलेक्टोरल रिफॉर्म्स के लिए, इमरान खान ने उस पे एनर्जीज अपना सर्फ करने के बजाय वो एक और इशू को लेके अपना एजिटेशन की पॉलिटिक्स में चले गए। देखें चीजें जो बनेगी, चीजों के बारे में जो वो बनेगा, उसके लिए तो जाहिर है प्लेटफॉर्म अपना पार्लियामेंट ही है। आप मैं आपसे कह रहा हूँ कि पार्लियामेंट ये कमेटी बनी थी इलेक्टोरल रिफॉर्म्स के लिए, वो 35 अपनी कमेटी थी ना, तो उसमें पीटीआई के 3 लोग थे, बाकी 32 लोगों ने कौन सा ऐसा गीदड़ सिंगी निकाली है और कौन से उसमें पंडोरे में से सांप निकाला है कि वो इलेक्टोरल रिफॉर्म्स का अमल मुकम्मल हो चुका है। और देखिए बाकी सारी सियासी जमातों ने इलेक्टोरल रिफॉर्म्स के लिए क्या कोशिशें की हैं, आप मुझे बता दीजिए। असल में आपका ख्याल था कि ये इलेक्टोरल रिफॉर्म्स के लिए संजीदा है, मुझे तो कोई संजीदगी नजर नहीं आई। छोड़ दें पीटीआई के 3 अरकान को, बाकी 32 लोग जो बैठे हुए थे कमेटी में, वो मैं तो कहता हूं कि उसमें इमरान खान संजीदा थे, उसके लिए एक वे फॉरवर्ड मिला। वो जितनी तवानाई उसने धरनों पे और उस पे खर्च की, वो उस कमेटी के अंदर करते, उसके लिए करते ना। मैं कह रहा हूँ कमेटी के इजलास ही नहीं होते बाकायदगी से, जिस कमेटी के इजलास को बुलाना था वो काम नहीं किया। आपको याद होगा जो जुडिशियल कमीशन बना था इलेक्टोरल इंतखाबी धांधली के ऊपर, उन्होंने 41 एतराजात इलेक्शन कमीशन के ऊपर उठाए थे, उसमें से भी कोई काम नहीं हो सका। इसलिए मैं कह रहा हूँ इमरान खान पे तनकीद हो सकती है, लेकिन जो इमरान खान से हटते लोग हैं उन्होंने भी उसके अंदर कोई रोल नहीं प्ले किया ना। पीपल्स पार्टी ने कौन सा रोल प्ले कर लिया, बाकी जमातों ने क्या रोल प्ले कर लिया इलेक्टोरल रिफॉर्म्स के कॉन्टेक्स्ट में। एक बात तो मैं आपसे कहना चाह रहा हूं, वो एजेंडा तो इमरान का था ना अपना, सलमान आबिद साहब, वो जमात इस्लामी का एजेंडा नहीं था। नहीं, आपका ख्याल है कि पीपल्स पार्टी का एजेंडा नहीं था इलेक्टोरल रिफॉर्म्स का? आपके ख्याल में दीगर जमातों का एजेंडा नहीं था? नहीं, बिल्कुल नहीं था। अच्छा, अगर नहीं था तो फिर आप ये क्यों तवक्को कर रहे हैं कि वो बाकी 32 लोग जो है और 35 लोगों में से सीपीआई के 3 लोग निकाल दें, बाकी 32 लोग उनके साथ सपोर्ट करते हैं? कभी भी नहीं करेंगे। उसने वो किया ना, उसने ये इतना प्रेशर डेवलप किया कि ये कमेटी बनी ना, ये इमरान ने प्रेशर डेवलप किया। उसके बाद उसकी पॉलिटिक्स, अगर उस नुक्ते को फोकस करके उस पर प्रेशर डेवलप करते तो वो कमेटी भी काम करती। सर मैं कह रहा हूँ आपकी बात बजा है, मैं कह रहा हूँ पीटीआई पे जरूर तनकीद करें, लेकिन आप उस साथ साथ उन 32 लोगों पे भी तो तनकीद करें जो PMLN और बाकी जमातों को रिप्रेजेंट कर रहे हैं, जिन्होंने इसके लिए कुछ नहीं किया, दरवाजे बंद कर दिए। अब आप मुझे बताइए, पनामा के इशूज के ऊपर पिछले 5 माह से जो हुकूमत आंख मचोली खेल रही है, क्या इस इशू को दफना दिया जाए? क्या जो 5-6 वजीर, जो वफाकी वजीर है, जिन्होंने टीवी चैनल पे आके मुख्तलिफ तरीके से बयान दिए नवाज शरीफ के फ्लैट के बारे में और कहा कि फला तारीखों में फला बच्चों के अंदर लिए गए थे, वो गलत था? फिर क्या जिस अंदाज से नवाज शरीफ के बच्चों ने और उनकी बेटी ने जिस तरह से तजाद में गुफ्तगू की, वो उस पर माफ कर दिया? लेकिन इमरान खान ने, इसलिए तो मैं कह रहा हूँ कि इमरान खान ने खुद अपने आप को उसमें वो किया कि वो जो इलेक्टोरल रिफॉर्म्स के मामले पर जो उसका जरदारी के खिलाफ और उसके खिलाफ वो जो उसका शुरू की पॉलिटिक्स थी कि मुकमुका की पॉलिटिक्स है, ये अपना बारियां लेने की पॉलिटिक्स है, पनामा पे आके उसने पीपल्स पार्टी को बेल आउट कर दिया, वही उसके गले लगा के उसके साथ बैठ गया, वो पीपल्स पार्टी उसके साथ गई। इमरान खान ने अपनी गलती का एहसास कर लिया ना। मुझे लगता है कि वो दोबारा जो है वो सोलो फ्लाइट पे आ गया, जिस जगह पे एक तरह से चला था वो दोबारा उसी जगह पे लाके खड़ा कर दिया ना उसको। बाकी जमातों ने तो उसके साथ कोई एंगेजमेंट की पॉलिसी इख्तियार नहीं की, उसके इश्यूज के ऊपर उसका साथ देने का फैसला नहीं किया। इसलिए मैं ये कह रहा हूँ कि जो बाकी जमातों का रोल भी तो समझने की कोशिश करें कि अगर एक शख्स जो है वो सोलो फ्लाइट पे चला गया है, जो पहले एंगेज हुआ, सारी सियासी जमातों के पास गया, सारी सियासी जमातों को कहना था कि आइए हम पनामा लीज के ऊपर एक मुश्तरका जद्दोजहद करते हैं, उसके लिए तो कोई तैयार नहीं हुआ सड़कों पर आने के लिए। इसलिए मैं ये कह रहा हूँ कि इमरान खान की स्ट्रैटेजी पे हम तनकीद कर सकते हैं, मैं भी कर सकता हूँ, कुछ बहुत से नुकात ऐसे हैं, लेकिन सवाल यह है कि बाकी अपोजिशन जमातें जो है वो इस वक्त बाकी अपोजिशन जमातें तो यही कहती रही ना कि उसको हम पार्लियामेंट के अंदर बिल ले आए, उसके अंदर वो करें। पार्लियामेंट में तो बिल अब आप देख रहे हैं ना, हुकूमत ने लाने से इनकार कर दिया है। आपके सामने अब जो सेनेट के अंदर जो बिल पेश किया गया था, उस बिल के मुकाबले में हुकूमत ने अपना बिल पेश कर दिया है। तो अब अगर आपका ख्याल है कि पीपल्स पार्टी को सड़कों पे आना चाहिए, नहीं आना चाहिए? नहीं, वो तो पीपल्स पार्टी फैसला करेगी ना, मैं उसके बारे में इसलिए नहीं देख रहा, फैसला तो पीपल्स पार्टी करेगी, लेकिन मैं और आप बतौर तजविया निगाह ये फैसला कर सकते हैं ना कि अगर पीपल्स पार्टी जो है जिस वादे पर आई थी, जिस वादे पर कहा था कि पनामा लीज से हम इस पर कोई कंप्रोमाइज नहीं करेंगे, बजाय तो लग रहा है कि पीपल्स पार्टी ने पनामा पे भी कंप्रोमाइज कर लिया है।
और आज जिस अंदाज की गुफ्तगू बिलावल ने किया है उससे तो और ज्यादा अंदाजा हो गया कि ये पनामा लीग के चलें भला आपकी जो अपना होप थी बिलावल के अंदर कि आप वो पंजाब के अंदर रिवाइवल होगा, और आप कह रहे थे कि कायरा से लेकर एतजाज से लेकर ये सारे लोग जो हैं वो बिल्कुल तैयार हैं, बिलावल आएगा तो तब्दीली आएगी। आज आपके क्या वो है? देखिए, मैं अभी भी कहता हूँ कि पीपल्स पार्टी पंजाब के अंदर ये फ्रस्ट्रेशन बढ़ रही है, जो पहले भी बढ़ रही थी, आज की गुफ्तगू के बाद ये फ्रस्ट्रेशन बढ़ेगी। अब दो सूरतें हो सकती हैं। एक सूरत ये होगी कि ये लोग रिएक्ट करें और बिलावल के ऊपर दबाव डालें और एग्रेसिव टीम से गुफ्तगू करें कि जनाब अगर आपने इस तरह से पॉलिटिक्स करनी है तो फिर हमें खुदाफिज कह दें। और दूसरा उसका रिएक्शन ये होगा कि इनमें से बहुत से लोग जो हैं आने वाले 2018 के इंतखाबात में पीपल्स पार्टी की बजाय किसी और पार्टी की टिकट पर इलेक्शन लड़ेंगे, क्योंकि उनको लगता नहीं है कि पीपल्स पार्टी की तरफ से अब उनको वो स्पेस मिल सकेगा जिस किस्म की वो स्पेस लेना चाहते हैं। क्योंकि आज जिस अंदाज से नवाज शरीफ साहब को चैलेंज करने की जरूरत थी, उन्होंने उनको चैलेंज करने की बजाय, हालांकि आपको याद है 2 दिन पहले उन्होंने कहा कि जी 2018 के इंतखाबात में हम हुकूमत में होंगे और नवाज शरीफ साहब जेल में होंगे। आज वो बाकायदा उनके बारे में जिस अंदाज की गुफ्तगू कर रहे हैं वो बिल्कुल डिफरेंट है। इसलिए मैं ये कह रहा हूँ कि अभी भी मैं इसको रूल आउट नहीं कर रहा, लेकिन मैं ये कह रहा हूँ कि अगर जरदारी साहब की सियासत को बेस करके बिलावल आगे बढ़ते हैं तो फिर पीपल्स पार्टी पंजाब में रिवाइवल जो है वो फिर एक ख्वाब भी रह जाएगा। तो सवाल ये निशानी है। बड़ी मेहरबानी सलमान आबिद साहब, आपने हमें ज्वाइन किया। नाज़रीन, सलमान आबिद साहब असां टेलीफोन लाइन ते मौजूद हुआ लाहौर में, ऐं पंहिंजो गुफ्तगू तव्हां ॿुधी पॉलिटिकल पार्टीज़ जे ॿिनि ॾींहंनि जे अंदरि जहिड़े नमूने सां जेका अलाइनमेंट हुई पाकिस्तान जे अंदरि, जेका पनामा लीक्स जे हवाले सां PTI ऐं पीपल्स पार्टी विच में जेका अलाइनमेंट हुई, कल्ह उनमें असांखे रिफ्ट नज़र आई, ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे विच में जेको कल्ह जेको छिकताण असांखे पार्लियामेंट जे अंदरि नज़र आई, अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेका गुफ्तगू कई आहे उन ॼण चयो त शयुनि खे बिल्कुलु तब्दील करे छॾियो आहे। बहरहाल सियासत जा रंग आहिनि इहे। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नश खे इजाज़त सदाईं गॾु।